अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंगज़ेब ऐं मां आहियां ग़ज़ाला अब्दू। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। खुदाबाग खे लॻल हारनि जो पाणी केन शाह में दाख़िल थी वियो। माण्हू रोईंदा रहिया। पाणी गेड स्टेशन खे ॿोड़े डिग्री कॉलेज सां टकराइजी वियो। पाणी तेज़ी सां शहर जी ॿी आबादी खे ॿोड़ण लॻो। बंधनि ते वेठल माण्हू अञा ताईं निकिरी नाहिनि सघिया। रेंजर्स पारां फाथल माण्हुनि खे रेस्क्यू कयो पियो वञे। चूंडियल नुमाइंदनि तोड़े कामोरनि शहर खे बचाइण लाइ के बि जोगा उपा न वरिता। मेहण में बोर्ड जे पाणी जो रिंग बंद ते दबाव बरक़रार। सुप्रियो बंद ते बि पाणी तेज़ी सां वधण लॻो। बोर्ड जे पाणी सबबि मेहण वेझो काज़ी आरिफ खां क़ाइम जतोई ताईं रोड मुकमल तौर बंद। फरीदाबाद सां राब्तो कटिजी वियो। बंधनि ते वेठल माण्हुनि जी मुश्किलातुनि में इज़ाफ़ो थी वियो। जोही में हमल डंड MNV ड्रेन जे मुख़्तलिफ़ हंधनि तां लॻल हारे जा तेज़ वहिकिरा रिंग बंद सां टकराइजण लॻा। पाणी में तेज़ी सां चाढ़ जो सिलसिलो शुरू। शहर ॿाहिरां केंगराणी जे ॻोठ साम्हूं रिंग बंद कमज़ोर हुजण सबबि पाणी जो दबाव वधी वियो। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कुछ देर में मंछूर ढंढ पहुची रहियो आहे। MNV ड्रेन में पाणी जे दबाव सबबि दादू ऐं ॿियनि इलाइक़नि जे ॿुॾण जे ख़तरे सबबि मंछर खे कट ॾियण या न ॾियण बाबति अहम फ़ैसिलो कयो वेंदो। सिंधु दरिया में गुड्डू ऐं सखर बैराजनि वटि वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार। कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज वटि 6000 क्यूसेक ऐं कोटड़ी बैराज वटि 29,000 क्यूसेक पाणी जी वाधि। सखर बैराज वटि 1000 क्यूसेक लाथ थी वई। हुकूमत महांगाई ऐं बोर्ड सबबि मुतासिर अवाम मथां हिकु ॿियो इलेक्ट्रिक बम किराए छॾियो। नेपरा पारां बिजली जे अघनि में ₹4.34 इज़ाफ़े जी मंज़ूरी। क़ीमतुनि में इज़ाफ़े जी मंज़ूरी जुलाई महीने जे फ्यूल एडजस्टमेंट चार्जिस जी मद में कई वई। खैरपुर वेझो दरिया में मुसलसल चाढ़ सबबि गढ़ी पठाण बचाव बंद खे रौणियूं पवण शुरू। ॻोठाणनि मौक़े ते पहुची पंहिंजी मदद पाण तहत रौणियूं बंदि करण शुरू करे छॾियूं। दरिया में मुसलसल चाढ़ ऐं ॿोर जो ॿुधी कचे जे माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत लॾ पलाण शुरू करे छॾी।